सिंध हेडलाइन न्यूज़ पारां सभिनी खे भली कयो। टंडो हैदर में RDCC पारां 2 ॾींहंनि जी वैक्सीनेशन कैंप कयो। 100 माण्हुनि जी शिरकत। सिंध में वैक्सीन मुहिम तहत टंडो हैदर में RDCC पारां PPHI ऐं सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे सहकार सां डिप्टी कमिश्नर ऐं DHO जी हिदायतुनि तहत 2 रोज़ा कोरोना वैक्सीनेशन कैंप लॻाई वई, जंहिंजो इफ़्तिताह असिस्टेंट डायरेक्टर सोशल वेलफेयर शफ़क़त अली सोलंकी इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते PPHI जे डिस्ट्रिक्ट मैनेजर इम्तियाज़ कलोड़े, मुमताज़ अली कोरी, जावेद सोलंकी ऐं ॿियनि कोरोना बाबति माण्हुनि में जागरूकता ॾिनी, जॾहिं त कैंप ते 350 माण्हुनि खे वैक्सीन कई वई। ॿिए पासे कैंप ते डॉक्टर ख़ालिद शेख, सनी चना, आसनदास ऐं ॿियनि पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं।